बुखेरा शरीफ वेझो धगाणो बाज़ार में बासर पारां मासूम नीगर नोमान बाज़ार के चोरी के इल्ज़ाम हेठि निम जे वण में ॿधण वारे वाक़े में अहम पेशरफ़्त थी आहे। ख़बर मूजिब सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बाद एसएसपी टंडो अलहयार सैयद सलीम शाह नोटिस वठंदे नीगर जे चाचे शौकत बुलतार जी फरियाद ते टंडो अलहयार जे बी सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त नीगर जे चाचे एफआईआर में मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त घर मौजूद हुअसि त सोशल मीडिया ते वीडियो वायरल ॾिठी। जंहिंखां पोइ असां बासर मंसूर लगारी ऐं मुरीद लगारी जे उताक ते पहुतासीं जिते असांजे भाइटे नोमान बुलतार जा हथ निम जे वण में ॿधल हुआ। असांखे ओताक ते ईंदो ॾिसी मंसूर लगारी ऐं मुरीद लगारी भॼी निकिता, जंहिंजो इतलाउ असां हदरी पुलिस खे बर वक़्तु ॾिनो ऐं एफआईआर दाख़िल कराई। जॾहिं त ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिब टंडो अलहयार बी सेक्शन पुलिस जवाबदार मंसूर लगारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।